प्रोग्राम टाइमलाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़रीन। नाज़रीन 2018 जी सेनेट जी चूंडुनि में KPK जे मेंबरनि जी वरितल पैसनि वारी वीडियो जेका आहे उहा मंज़र आम ते अची वई आहे। उन वीडियो मुल्की सियासत में नया बहस छॾे छॾिया आहिनि ऐं केतिरनि ई सवालनि खे उथारे छॾियो आहे। पहिरियों सवाल इहो आहे त हिकु तरफ़ असां ॾिसूं था पिया त सुप्रीम कोर्ट में शो ऑफ हैंड्स के जरिए जेका सेनेट जी चूंडूं कराइण वारी पिटीशन हले थी पई। सदर आरिफ अलवी ऑर्डिनेंस जारी करे चुको आहे ऐं ॿिए पासे ही वीडियो जेका आहे उहा हिकु ॾींहुं अॻु में सुप्रीम कोर्ट जे कार्रवाई खां हिकु ॾींहुं अॻु में जारी करणु छा थी साबित करे। अॼु के प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासूं त ही तमामु तर मामला छा था साबित करणु चाहिनि। छा वीडियो ऑर्डिनेंस जे ज़रिए सुप्रीम कोर्ट ते कोई प्रेशर विझण की कोशिश कई पई वञे या के ॿिया मामला आहिनि ऐं इन्हनि मामलनि ते हाणे असां तफ़सीली ॻाल्हाईंदासूं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे पीपल्स पार्टी जी सीनियर अॻवान ऐं इतलात सेक्रेटरी मोहतरमा शाज़िया मरी साहिबा। शाज़िया मरी साहिबा, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। थैंक यू अदा। अच्छा शाज़िया साहिबा, सभ खां पहिरियां त इहो ॿुधाइजो त हीअ का वीडियो हिकिड़ो ॾींहुं अॻु में साबित थी हिकिड़ो ॾींहुं अॻु में लीक थी आहे या रिलीज़ कई वई आहे, इहा तमामु साबित छा थी करणु चाहे? इन वीडियो जो पस मंज़र छा आहे? अदा असां पाण कल छाकाणि त हैदराबाद में जेको जलसो हुयो PDM जो उन में बिज़ी हुआसीं त ख़बर पई त हिकिड़ी वीडियो आई आहे ऐं इन वीडियो जे हवाले सां वरी PTI जे वफ़ाक़ी वुज़रा का प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। ख़ैर जॾहिं हुतां निकितासीं त ख़बर पई छा सूरत हाल आहे ऐं जीअं तव्हां बि ॻाल्हि कई त सवाल पैदा थियनि था हिन वीडियो जे अचण खां पोइ ऐं उहे सवाल इहे आहिनि त हिकिड़ी पुराणी वीडियो आहे जेका 3 साल अॻु में चवनि था त इहे 3 साल पुराणी वीडियो आहे 2018 जी ऐं इमरान न्याज़ी साहब जेको मुल्क जो हाणे वज़ीर आज़म आहे उन वक़्त में 2018 में अप्रैल जे महीने में हुनजो हिकिड़ो बयान हिकिड़े जलसे में चवे पियो त हमारे पास एक वीडियो है। माना जेकॾहिं तव्हां वटि हिकिड़ी वीडियो हुई त हुनखे लिकाइण जो मक़सदु छा हुयो 3 साल ऐं हिन वीडियो में जेको माण्हू नज़र अचे थो जेको हिननि जो KP में लॉ मिनिस्टर हुयो कल हिननि हिकिड़ो ड्रामो कयो आहे त हाणे ही नज़र अची वियो आहे वीडियो में त हिन खां इस्तीफ़ो वठूं पिया। माण्हू छा एतिरा को बेवकूफ़ आहिनि या सम्झनि नथा या ही माण्हुनि खे बेवकूफ़ बणाइण में कामयाब थियनि था? छाकाणि जेकॾहिं 3 साल अॻु जी वीडियो आहे, इमरान ख़ान चए थो त मूं वटि वीडियो आहे, हुन में माण्हू हुनखे अॻु में बि नज़र आयो हूंदो जेको हुनखे कल नज़र आयो, पर इस्तीफ़ो कल छो वरितो? 3 साल हुन जेके मिनिस्टर तौर कमु कयो ऐं पघारूं वरितियूं, अलाउंसिस वरिता, जेके बि हुनखे प्रिविलेजिस मिलिया उनजो हिसाब केरु वठंदो? ॿी ॻाल्हि इहा त हिननि जो पंहिंजो जेको उबैदुल्ला मयार शायदि हुनजो नालो आहे MPA आहे, हुनजो बयान हले पियो, उहो वाज़े बयान हले पियो त हू चए पियो त हुन वक़्तु जेको KP जो स्पीकर हुयो असद कैसर जेको हाणे नेशनल असेंबली जो स्पीकर आहे उन जे स्पीकर हाउस ते ऐं उन वक़्तु में KP जो जेको वज़ीर आला हुयो परवेज़ खटक जेको अॼु वफ़ाक़ी वज़ीर आहे उन चीफ मिनिस्टर जी हैसियत में माण्हुनि खे PTI जे मेंबर्स खे उते घुराए ऐं ही पैसा तक़सीम कया त तव्हां असांखे सेनेट में वोट कयो। हिकिड़ो त तव्हां आऊं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे हिकिड़ी आइडियोलॉजी खे बिलोंग कयां थी, पार्टी जे कारकुन खे घुराए पैसा ॾियण जी ज़रूरत कहिड़ी थी पए? माना आइडियोलॉजी जेकॾहिं जमात जी आहे, हिकिड़ो फ़ैसिलो आहे त उहा ई जमात पंहिंजे ई कारकुननि खे पंहिंजे ई मेंबरनि खे घुराए पैसा ॾिए, माना हिन जो मतिलबु आहे हू पंहिंजे ई अराकीन खे रिश्वत पई ॾिए। त ही हिकिड़ो कल्चर PTI जो अॼु हैरत थी थिए असांखे ॾिसण में अचे थो, पर हिननि जी बेशर्मी त इहा आहे त क्वेश्चन बि पाण पिया कनि, माना किसो बि हिननि जे घर जो हिननि जी जमात जो ऐं सवाल पिया पुछनि ॿियनि खां ऐं तोहमतूं लॻाइनि पिया ॿियनि ते। ठीक है, पर शाज़िया साहिबा PTI त पंहिंजे 15 मेंबरनि खे पार्टी मां निकाली बि ॾिनी हिन 2018 जे इलेक्शन खां पोइ ऐं हाणे हुन पंहिंजे मिनिस्टर खां बि इस्तीफ़ा वरितो आहे, पर जेको शख़्स पैसा ॾिए थो पियो उहो अवां जी पार्टी जो आहे, अवां उनजे ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई कई आहे? अदा जेको मोहम्मद अली नाले सां पार्टी जो MPA हुयो उनजो ज़िक्र आहे ऐं उन वीडियो खे बिल्कुलु उन वीडियो जी असां फोरेंसिक इन्वेस्टिगेशन करायो पिया, छाकाणि हुन मेंबर जो इहो चवणु आहे ऐं बिल्कुलु वाज़े नज़र थो अचे त वीडियोस जेके आहिनि जिथे हू वेठो आहे, जिथे हिकिड़ो टेबल नज़र अचे पियो, उन वीडियो में फ़र्क़ु आहे ऐं हिन जी फोरेंसिक इन्वेस्टिगेशन थिए पई। असां हर शइ खे इन्वेस्टिगेट कयूं पिया, पर ॻाल्हि जेका सम्झण जी आहे त PTI जो MPA एक्सेप्ट थो करे, ॿुधाए पियो सॼी कहाणी। हू ॿुधाए पियो त असद कैसर ऐं परवेज़ खटक इन सॼी डील में शामिल हुया। PTI जे मेंबर्स खे पैसा ॾियण जे अमल में इहे 2 शख़्सियतूं शामिल हुयूं। छो असां अॼु हिननि जे इस्तीफ़े जी ॻाल्हि नथा कयूं? छो असां 3 साल खां पोइ
वज़ीर जो इस्तीफ़ो वठूं, मतिलबु वठण खे एक्सेप्ट कयूं। 3 साल त गुज़री विया न, माना इमरान लिकाए वेठो हिकिड़ी वीडियो खे। ऐं जी जेकॾहिं अहिड़ी वीडियो हुई त हिकिड़ो त अॻु में छो रिलीज़ न थी? सेनेट जे चेयरमैन जो जेको नो कॉन्फिडेंस वोट थियो उन खे ई ओपन कराए छॾियो आहे, माना उन खे बि त ओपन कराए छॾियो आहे न। जेकॾहिं ही एतिरो असुल मसइलो इहो आहे त हिन वक़्तु पीटीआई खे पंहिंजे ई मेंबरनि ते एतमाद कोन्हे ऐं इन जे करे हुननि 50-50 करोड़ रिश्वत तौर, छाकाणि डेवलपमेंट फंड खे त इमरान ख़ान रिश्वत सम्झींदो आहे, हुन पाण डिक्लेयर कयो आहे, त उहा रिश्वत मेंबर खे ॾियनि था। वरी हुनखे चेक पिया कनि त हुननि जो वोट बि ॾिसूं त उहो वोट बि हुननि जे चवण ते ॾियनि। अने ॻाल्हि इहा आहे त हिकिड़े सिस्टम खे तव्हां उन वक़्तु त चेंज करे सघो था जॾहिं वाकई असांखे सिस्टम जे अंदरि हिकिड़ी वॾी खामी नज़र अचे थी, पर सिर्फ़ु हिन लाइ तव्हां हुनखे चेंज करण जी ॻाल्हि कयो त तव्हां पंहिंजे मेंबर खे पैसा ॾेई हुनखे चेक कयो, इहा ग़लती आहे, इहा नाइंसाफ़ी थींदी। ऐं ऑर्डिनेंस जी जी शादी साहब अवां जॾहिं फॉरेंसिक ऑडिट जी ॻाल्हि था कयो पिया त पोइ अवां इहा ॻाल्हि इनडायरेक्टली तौर ते मञो था पिया त इहा वीडियो एडिट थियल आहे, रियल वीडियो नाहे? अगरि इहा रियल वीडियो नाहे त पोइ उन वीडियो में जेके बि किरदार नज़र अचनि था पिया पोइ त उन्हनि खे बि हिन वक़्तु ताईं इल्ज़ाम ई हथु चई सघिजे थो न, त पोइ उन ते हतमी फ़ैसिलो या फॉरेंसिक जी रिपोर्ट अचे त पोइ ई का ॻाल्हि थींदी न। देयर आर 2 पॉइंट्स अदा, 2 वीडियोज़ आहिनि। हिकिड़ी वीडियो आहे जेके एतिरे पीटीआई जो मेंबर बाक़ाइदा हथ सां पैसा शायदि वठे पियो। हिकिड़ी वीडियो आहे जिते हिकिड़ो माण्हू टेबल ते वेठो आहे, हिकिड़ी ॿी टेबल ते कुझु पैसा पिया आहिनि, पर हू माण्हू ॾिसे बि नथो, हू पैसा जेके आहिनि हुन फोटो में नज़र अचनि था, पर हुन माण्हू सां हुनजी कनेक्शन नज़र नथी अचे। त ॿ सीन्स आहिनि जेके तव्हांखे ॾिसण जी ज़रूरत आहे। असां जेको ॿियो सीन आहे हुनजी फोरेंसिक ऑडिटिंग या फोरेंसिक इन्वेस्टिगेशन जी ॻाल्हि कयूं था, पर हुन खां जेको वधीक अहम पॉइंट आहे त उबैदुल्ला जेको पीटीआई जो साबिक़ रुकन केपी असेंबली आहे, उन ते एतराफ़ कयो आहे। हुन त चयो आहे त असद कैसर और परवेज खटक ने हमें स्पीकर हाउस में बुलाया, हमें पैसे दिए सेनेट के इलेक्शंस के प्रोसेस के अंदर। पर शादी साहिबा अगर 2018 जी सेनेट जी चूंडनि ते नज़र विझे त केपीके में अवां जा एतिरा मेंबर ई कोन जेतिरा अवां जा सेनेटर चूंडजी आया। उहे सेनेटर कीअं चूंडिया? अदा इहा ॻाल्हि ॾिसो, हाणे ॻाल्हि इहा आहे त पीटीआई जी कारकर्दगी खां पीटीआई जा पंहिंजा मेंबर 2018 में नाराज़ हुया ऐं इहा ॻाल्हि हली पई, तव्हांखे ख़बर आहे त परवेज़ खटक जे मथे घणा ई इल्ज़ाम हुया, माइंस एंड मिनरल्स जा सेक्रेटरी तब्दील थिया पे, हुते जेका ठीकु आहे। शादी साहिब इहा ॻाल्हि मनी, शादी साहिब इहा ॻाल्हि अगरि मनी बि वठूं त पीटीआई जे अंदरि जेको ॾार हुयो, उन जा मेंबर नाराज़ हुया, उन्हनि अव्हांखे वोट ॾिना, उन्हनि अव्हांखे कहिड़ी कुर्ब ते करे वोट ॾिना? छा उहे अव्हां सां अव्हां जी कारकर्दगी बि मुतमिन हा, उन्हनि अव्हां जी पार्टी में शमूलियत अख़्तियार कयो, कुझु त थियो हूंदो न जो उन्हनि अव्हांखे वोट ॾिनो? अदा हाणे हू त मेंबर पाण ॿुधाईंदा, उहे त मेंबर जेकॾहिं हुननि खे केरु सॾाईंदो, उन्हनि सां ॻाल्हाईंदो, त ॾिसो ॻाल्हि इहा न, असांजा त 3 मेंबर बीठा हुआ, उन्हनि मां 2 मेंबर आया जेके, हिकिड़ो त असांजो सफ़ा मेंबर जी ॻाल्हि कयूं त फाइनेंशियली वीक मेंबर हुयो, ऐं जेके ॻाल्हि कनि था त वॾा माण्हू अचनि था पैसा ख़र्च करे अचनि था, हिकिड़ो वीक मेंबर हुयो फाइनेंशियली। असांजी ॿी जेका लेडी आई हुई उहा, उनजो बि हिकिड़ो हले पियो रेस्टोरेंट नंढो जेको हू हलाए पई, रेंटेड जाइ आहे हुते वो हलाए पई, उहा बि को अहिड़ी को शाहूकार कोन्हे। हिकिड़ो 3 मेंबर असांजो हारजी वियो जे वटि थोरो घणो पैसो हुयो, पर इहे त ॻाल्हियूं साफ़ आहिनि। हिकिड़ो मेंबर पॉलिसीज़ खां नाराज़ आहे, हू पंहिंजे वोट जो इस्तेमालु जेकॾहिं करे थो त हुन खां पुछिजे त भई तोखे परवेज़ खटक मां कहिड़ो मसइलो हुयो, तोखे हुते जी गवर्नमेंट सां कहिड़ो तुंहिंजी मुखालफ़त हुई जेको तो पंहिंजे वोट जो ईअं इस्तेमालु कयो। पर हिते जेका इशू आहे उहो पीटीआई जे मेंबर जी पंहिंजी एडमिशन आहे, हू चवे पियो त मूंखे परवेज़ खटक ऐं असद कैसर घुराए पैसा ॾिना, वरी चयो त तव्हां इलेक्शन लाइ इस्तेमालु कजो, पर पैसा ॾिना हिन ॻाल्हि खे हू तस्लीम करे। चलो ठीकु आहे। पर शादी साहिबा अगरि इन 2018 जी सेनेट जे केपीके वारी इलेक्शन खे अगरि असां चेयरमैन सेनेट जी अदम एतमाद वारी जेको अमल थियो उन सां अगरि कनेक्ट कयूं त पोइ अव्हांजे मेंबरनि ऐं नून लीग जे मेंबरनि अव्हां जी पार्टी सां बेवफ़ाई कई हुई ऐं उन्हनि ज़ाहिरी तौर ते वोट जेको आहे सेनेट जे चेयरमैन जे हक़ में ॾिनो। अव्हां हिकिड़ी कमेटी जोड़ी, तव्हां उन्हनि मेंबरनि खे वाखो कंदो, उन कमेटी हिन वक़्तु ताईं छा कयो? अदा ॻाल्हि इहा त कमेटी जोड़ी, उन कमेटी जे अंदरि माण्हुनि खे घुराए वियो, हर सेनेटर खे घुराए वियो। इहो आसान न हूंदो आहे मालूम करणु, तव्हांखे ख़बर आहे त इहो सिस्टम अहिड़ो आहे, उन में मालूमात हासिल करणु ॾुखियो कमु आहे, कंहिं ते बि बग़ैर सबूत जे इल्ज़ाम नथो लॻाए सघिजे। अलबत्ता तव्हांखे ख़बर आहे त ही अंगनि मेंबर जा, असां त पीटीआई वारनि खे चयो हो
त जेकॾहिं तव्हां 13-14 मेंबर्स ऑपोजिशन पार्टीज़ जा ख़राब कया या उन्हनि जा वोट वरिता त तव्हां जेकॾहिं एतिरा सचा आहियो, मुनसिफ़ाना तव्हां अमल में यकीन रखो था त तव्हां ई असांखे वाज़े करे ॾियो कहिड़ा मेंबर हुया, असां खां वठो पोइ असां हुन ते अमल कंदासीं जेका बि सज़ा जज़ा जो सिलसिलो हूंदो। पर हिन वक़्तु हिकिड़े वॾे ग्रुप में तव्हां कीअं मालूम कंदव त 12 या 13 हुननि खे ज़रूरु ख़बर हूंदी जिन्हनि हुननि वोटनि खे वरितो आहे या हुननि वोटनि खे पंहिंजी तरफ़ खणी आया आहिनि, त उन्हनि खे त ज़रूरु ख़बर हूंदी ऐं सचो माण्हू ज़रूरु ॿुधाईंदो। पर इहा उहा ई PTI आहे अदा असर जेका 2018 में चौधरी सरवर जॾहिं 3 या आई थिंक 34 वोट्स ते PTI हुते सेनेट इलेक्शन में वही पे, पर चौधरी सरवर के आई थिंक 54 वोट्स मिली विया ऐं चौधरी सरवर जेको पोइ PTI जंहिंखे गवर्नर बि ठाहियो ऐं उहो ई चौधरी सरवर अॼु PTI जे सेनेट जे बोर्ड जो गवर्नर तौर कॉन्स्टिट्यूशनल ओहदो रखे थो ऐं हुनजो मेंबर बि आहे। जी पर शादी साहिबा पर शादी साहिबा PTI जो त जेको किरदारु रहियो आहे असां हुनजे मेंबरनि खां ज़रूरु मालूम कंदासीं, पर सेनेट जे चेयरमैन जे अदम एतमाद लाइ अवां क़ौम सां वाइदो कयो त जेके जिन जमहूरियत सां नाइंसाफ़ी कई आहे, जिन जमहूरियत सां बेवफ़ाई कई आहे, पार्टियुनि सां बेवफ़ाई कई आहे, पंहिंजे ज़मीर जे आवाज़ सां बेवफ़ाई कई, अवां उनखे वाक़ो कंदो ऐं हिन वक़्त ताईं लॻभॻि 2 साल थी चुका आहिनि, हिन वक़्त ताईं अवां जी पार्टी ऐं नून लीग फ़ैसिलो न करे सघी आहे। सवाल वरी कजो भा। 2 साल थी चुका आहिनि सेनेट में जेका चेयरमैन जे अदम एतमाद वारो अमल हुयो उन में उन्हनि सेनेटरनि जिन जमहूरियत सां नाइंसाफ़ी कई, अवां क़ौम सां वाइदो कयो त अवां उनखे वाक़ो कंदो, 2 साल थी विया आहिनि अवां उहो वाइदो पूरो न करे सघिया। अदा असांजो वाइदो अञा बि क़ाइमु आहे। असां वटि जेकॾहिं ठोस सबूत हुजनि त असां बिल्कुलु इहो एक्शन खणण लाइ तयारु आहियूं, इन में को शक कोन्हे। ऐं जेका ॻाल्हि ऑर्डिनेंस जी आहे उहा बि थोरी जेकॾहिं तव्हां मूंखे टाइम ॾियो त ऑर्डिनेंस जेको हिननि आंदो आहे पाण ई हिन हुकूमत सदारती रेफरेंस जे ज़रिए आला अदलिया खे लिखियो हो सेनेट इलेक्शंस जे बाबति ऐं आला अदलिया जो अञा ताईं फ़ैसिलो न आयो, पर हिननि हिकिड़ो ऑर्डिनेंस जारी कयो ऐं उन ऑर्डिनेंस जे अंदरि हिननि हिकिड़ो प्रोवाइज़ो इंडक्ट कयो। उन प्रोवाइज़ो में हिननि लिखियो आहे त अदालती फ़ैसिलो जेको आहे उनखे हिकिड़ो शर्त कंडीशन करे लिखियो आहे। ॾिसो ॻाल्हि इहा आहे न त जॾहिं सब जुडिस मैटर आहे मुंहिंजी नज़र में ऐं तव्हां बि सम्झो था हिकिड़ो मैटर कोर्ट में आहे, पर ऑर्डिनेंस आणण जी ज़रूरत ऐं पाण जेकॾहिं हिकिड़ी अमेंडमेंट हिननि खे पास कराइणी आहे त मूंखे ॿुधायो त हिननि जो पोस्चर असेंबली में इहो आहे जेको डायलॉग जी तरफ़ वञे। पर शादी साहिबा हीअ का वीडियो लीक थी आहे, पास कराइणी हुजे। शादी साहिबा ही जेका काल वीडियो लीक थी आहे ऐं सेनेट में चेयरमैन जे अदम एतमाद वारो जेको अमल हो, अवां सम्झो था पिया त इन्हनि 2 अमलनि ते हिकु जुडिशियल इंक्वायरी थियणु घुरिजे ऐं जेके बि मुलविस आहिनि उनखे सज़ाऊं ज़रूरु मिलणु घुरिजे। अदा ऑन द फ्लोर ऑफ द हाउस असां इहा ॻाल्हि कई आहे। असां बल्कि इहो बि चयो हो त कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट जेके खणी अचो था उन लाइ हिकिड़ी पार्लियामेंट्री कमेटी ठाहियो। राजा परवेज़ अशरफ साहब जॾहिं ॻाल्हायो पियो त हुननि चयो सभु जमातूं गॾु थियनि ऐं ॾिसनि त हिनखे कहिड़े नमूने सां असां करे था सघूं। उजलत में जल्दबाज़ी में आइनी तरामीम नथियूं थियनि ऐं जॾहिं तव्हां पाण हुकूमत में चओ था असां वटि नंबर ई कोन्हे त पंहिंजो इख़लाक़ सही करे ऑपोज़िशन वारनि खे विहारियो, उन्हनि सां ॻाल्हायो, उन्हनि जे बिना त कोन थींदी दादा। ऐं जेकॾहिं असांजे ॻिची में हिननि जो हथु हूंदो, गार गंद थींदो त कहिड़ी जमात वेही हिननि सां ॻाल्हाईंदी। ठीक है। अच्छा डॉक्टर शादी साहिबा, अॼु प्राइम मिनिस्टर चयो आहे त अगरि शो ऑफ हैंड्स में ज़रिए सेनेट जो इलेक्शन नथियूं थियनि त पोइ अपोज़िशन खे तमामु वॾो नुक़सानु थींदो ऐं अपोज़िशन रोईंदी। कीअं था ॾिसो वज़ीर आज़म जी हिन स्टेटमेंट? अदा हिन वक़्तु पाकिस्तान जी आवाम रोए पई, जेको महंगाई जो सुनामी पाकिस्तान में आयल आहे उन जी तकलीफ़ माण्हुनि खे इलाही महसूस पई थिए। अॼु बि इस्लामाबाद में डी चौक ऐं शाराए दस्तूर में मैदान जंग आहे ऐं अॼु बि इमरान ख़ान उन शइ जी मज़म्मत नथो करे, उन्हनि माण्हुनि लाइ सरकारी मुलाज़मीन लाइ नथो ॻाल्हाए, पर उनखे अॼु बि फ़िक्र इहो आहे त सेनेट में छा थींदो। त ही परेशान आहे। हिन जी पंहिंजा माण्हू जेके आहिनि उहे बददिल थी विया आहिनि, बदज़म थी विया आहिनि हिननि जी कारकर्दगी खां, हिन जी पॉलिसीज़ खां। पोएं महीने हिननि तक़रीबन 2 रुपया इलेक्ट्रिसिटी जे बिल में वाध कई, अॼु वरी को वाध कई आहे को 1.5 पौने 2 रुपयो। त हिन क़िस्म जी वाध थींदी, महंगाई हिन लेवल ते अची वई आहे त रोए त अवाम पई। ऑपोज़िशन छा जी शादी साहिब मुझे आवाज़ अचे पियो वहाँ ताईं?
असां हिकु महिरबानी दफ़ो करे त जी माण्हुनि जी जी तकलीफ़ खे ॾिसो। जी अच्छा शादी साहिबु हाणे अचूं था PDM जे मार्च ते मुख़्तसरनि ॿुधाइजो तव्हां जेको मार्च हूंदो जेको तव्हां अनाउंस कयो आहे 26 मार्च ते उहो हिकिड़े ॾींहं जो हूंदो मतिलबु वन-डे मैच हूंदी T20 सीरीज़ हूंदी या टेस्ट मैच जीअं तव्हां वेही रहंदव जेसि ताईं अव्हांजा मुतालो पूरा न थियनि? अदा क्रिकेट टर्मिनोलॉजी में त मूंखे ॻाल्हि करणु अचे नथी, अच्छा छाकाणि ही जेका हुकूमत रुगो 92 वर्ल्ड कप खे ॾेखारे माण्हुनि खे सुकून थी पहुचाइण जी कोशिशि करे, पर ईअं माण्हुनि खे रिलीफ नथी मिली सघे। जेकॾहिं इन खां रिलीफ मिले थी त रोज़ केबल ते 92 वर्ल्ड कप हलाए छॾियो, चुल्हा बि ॿरंदा, नौकरियूं बि अची वेंदियूं, चलो महांगाई बि घटि थींदी। ठीकु पर आहे जेका ॻाल्हि तव्हां पुछी आहे ॾिसो लॉन्ग मार्च थींदी, वरी हुते ॾिसूं था त कहिड़ो छा माइंड ॿियनि पार्टीज़ जो मुशावरत सां चए थो, अच्छा वेही बि सघूं था, हुते रही बि सघूं था, हुते डेरो बि जमाए सघूं था, पर हिन हुकूमत खे सब्र हुजणु खपे। इहा हुकूमत न घबराए, छाकाणि अॼु जेके सरकारी मुलाज़मीन जेके चंद गॾु थिया आहिनि इस्लामाबाद में, हुननि ई हिननि खे ॾेजारे छॾियो आहे त पोइ PDM जी जेके जमायतूं गॾु थींदियूं, उन्हनि जा माण्हू गॾु थींदा, पोइ हिननि जी छा हालत थींदी। वॾी 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 महिरबानी शाज़िया मरी साहिबा असांखे वक़्तु ॾिनी। नाज़रीन अवां पीपल्स पार्टी जी मरकज़ी इतलात सेक्रेटरी शाज़िया मरी साहिब जो मूंखे ॿुधो, उन्हनि जो चवणु आहे त हीअ का वीडियो जारी थी आहे उन ते हू फ्रांसिक ऑडिट कराइणु चाहिनि था पिया ऐं उन में जेको उन्हनि जो मेंबर ॾेखारियो वियो आहे अगरि उन ते साबित थींदो त पोइ उन जे ख़िलाफ़ु कार्रवाई पिणु थी सघे थी। हिते वठंदा नंढी साई खां पोइ वरी प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थींदासीं। नाज़रीन प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भलीकार सेनेट जी चूंडूं शो ऑफ हैंड ज़रिए थींदियूं या सीक्रेट बेल्ट ज़रिए, हाणे इहो नयो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट खे करिणो आहे। सुप्रीम कोर्ट में इन बाबति केस हले थो पियो, पर सुप्रीम कोर्ट जे केस हलण खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में जारी कयल वीडियो नवां सवाल उथारिया आहिनि ऐं उन में जेके किरदार नज़र अचनि था पिया उन ख़ुदि PTI जे अमल ते पिणु सवाल उथारिया आहिनि। त PTI जे चेयरमैन कुझु साल पहिरियां चयो हो त मूं वटि हिकिड़ी वीडियो आहे, जॾहिं उहा वीडियो ॾिसंदो त उन में पैसा वठंदे अव्हांखे ॾेखारियो पियो वञे। अॼु वज़ीर आज़म पाकिस्तान जो इहो मौक़िफ़ आयो आहे त हुन पहिरियों दफ़ो वीडियो ॾिठी आहे ऐं अगरि शो ऑफ हैंड्स ज़रिए सेनेट जी चूंडूं नथियूं थियनि त उनजो नुक़सानु अपोज़िशन खे थींदो ऐं अपोज़िशन उन ते रोईंदी। इन तमामु तर मामले ते ॻाल्हाईंदासूं। इन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे तहरीक इंसाफ़ जे MNA जनाब लाल माली साहब। लाल माली साहब प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। अच्छा लाल साईं, सभ खां पहिरियों त इहो ॿुधाइजो त इहा हिकु वीडियो जारी थी आहे, इहा वीडियो जारी कंहिं कई आहे? ॾिसो तव्हां सभ खां पहिरीं वीडियो ते अचण खां पहिरीं जेका पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं इमरान ख़ान जी जेका सोच आहे उन ते जी इमरान ख़ान चाहे थो त हर सूरत में जेके सेनेट इलेक्शन्स आहिनि उनखे फ्री फेयर ट्रांसपेरेंट ऐं पैसे जी इस्तेमाल खां अहिड़ा सेनेटर्स अहिड़ा माण्हू चूंडी अचनि जेके पैसे जी बुनियाद ते न अचनि, पार्टी जी बुनियाद ते अचनि, जिन में अहलियत हुजे। जॾहिं त मुखालिफ़ जेका आहे इन ते ज़िद आहे त न हर सूरत में पैसे जो इस्तेमाल थिए, हाफ ट्रेडिंग थिए ऐं माण्हुनि खे ख़रीद फरोख्त जो अमल जारी हुजे। तव्हांखे यादि हुजे चार्टर ऑफ डेमोक्रेसी में ॿिन्ही पार्टियुनि इहो तय कयो हो त जेको सेनेट जी इलेक्शन आहे उनखे ओपन बैलेट जे ज़रिए करायो वेंदो। अॼु उहा साॻी चार्टर ऑफ डेमोक्रेसी जंहिंजी ही मिसालूं ॾींदा रहिया आहिनि त उन तां ही हाणे हथ खणी विया आहिनि। हाणे हिननि खे ख़बर आहे त असांजे जेके MPs आहिनि हुननि खे करप्शन खां सवाइ हुननि वटि ॿियो को जेको आहे अक्सरियत हुननि जी उन्हनि वटि को हल कोन्हे। इन करे हू इन जेको ट्रांसपेरेंट मैनर आहे, जेको चङो तरीक़ेकार आहे, उन खे हू तब्दील करण लाइ तयारु न आहिनि। जॾहिं त जेके वीडियो जी ॻाल्हि कई आहे, वीडियो में तव्हां इहो वीडियो मीडिया खणी आई आहे। इहो इमरान ख़ान वीडियो कल पहिरीं दफ़ा ॾिठी, कल हिकिड़ी मीटिंग में हुआसीं, उते इहो इमरान ख़ान बरबला इज़हार कयो त मूं इहो पहिरीं दफ़ा वीडियो ॾिठी आहे। उते ई जंहिं मीटिंग में अची वेठा हुआसीं उते ई इहा ख़बर पई त उन में कानून जो वज़ीर जेको मौजूदु आहे KPK जो, उहो उन वीडियो में मौजूदु आहे। पर लाल साईं इहा वीडियो कंहिं त ठाही आहे, कंहिं उनखे एडिट कयो आहे, कंहिं त रिलीज़ कयो आहे न? अव्हांखे छा थो लॻे इहो सॼो अमल कंहिं कयो हूंदो? ॾिसो मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, तव्हां ॻाल्हि खे जेका आहे घुमाए फिराए न मां घुमराए नथो करणु चाहियां, मां चवां थो अव्हांखे छा थो लॻे? मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, वीडियो छा थियूं अचनि, केरु थो ठाहे, इहो तव्हांखे बि ख़बर आहे, सभिनी खे ख़बर आहे। न मूंखे ख़बर कोन्हे, मां अव्हां खां ॼाणण थो चाहियां। मुफ्ती कबीर जी वीडियो अची थी वञे त मूंखां थोरी पुछ लहो। वीडियोज़ अचनि थियूं ऐं उहो वीडियो अचण खां पोइ इहो केस वधीक स्ट्रॉन्ग थो थी वञे त पैसे जी रीलपेल आहे, पैसे जो तमामु घणो सेनेट जे चूंडनि में इस्तेमालु थिए थो, जंहिंखे हर सूरत में बंदि थियणु खपे ऐं पैसे जो इस्तेमालु न थियणु खपे।
पर लाल साईं वज़ीर आज़म पाकिस्तान तो इहो चई चुको हुयो त मूं वटि वीडियोज़ आहिनि जंहिंमें अवां पैसा वठंदे नज़र पिया अचो, उहो क्लिप मौजूदु आहे। बिल्कुलु वीडियोज़ हुजूं, पर ज़रूरी न आहे जेका कल वीडियो जारी थी उहो हुजे। जे वीडियोज़ हुयूं उन बुनियाद ते इमरान खान पहिरीं बि हुकूमत में हूंदे पंहिंजनि 20 मेंबरनि खे MPs खे पार्टी मां कढे छॾियो हुयो। इमरान खान अमल करे थो, इमरान खान ॻाल्हियुनि ते एतमाद सिर्फ़ नथो करे, उन प्रैक्टिकली उहे शयूं करे ॾेखारे थो। हिन दफ़े बि तव्हां ॾिसो त हुननि पंहिंजो जेको आहे लॉ मिनिस्टर खे सैक करे छॾियो आहे। इन खां पहिरीं 20 जेके मेंबर आहिनि उन्हनि खे बि कढी छॾियो आहे। बरमिला उन्हनि चयो आहे त पैसनि जी ऑफर थिए थी, करोड़ रुपयनि जी ऑफर थिए थी। पर हाणे ॻाल्हि इहा न आहे, ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं को बि इन्वॉल्व आहे, जेकॾहिं पाकिस्तान तहरीक इंसाफ जो माण्हू आहे, जेकॾहिं पीपुल्स पार्टी जो आहे, जेकॾहिं नवाज़ लीग जो आहे, त इन ते PDM में शामिल जमायतूं इन सॼे प्रोसेस खे ट्रांसपेरेंट करण जी मुखालफ़त छो थियूं कनि, इन्हनि वटि को वजह न आहे। पर लाल साहब उहे मेंबर जेके इन में जेके शामिल हुया उन्हनि जी इहा दावा आहे त इहे पैसा उन्हनि खे परवेज़ खटक ऐं असद कैसर चवण ते उन्हनि वरिता। ॾिसो, दावाउनि ते वञूं, भले केरु बि दावाऊं करे, शाजिया मरीब दावाऊं करे, पीपुल्स पार्टी दावाऊं करे, PDM दावाऊं करे, पर आख़िर हिन मसइले जो हल छा आहे? छा ही चाहिनि था त इहो कंटिन्यू रहे या हाणे इन खे इन मरहले ते इन सिस्टम में खणी अचिजे त इन खे ख़तमु कजे? इन खे ख़तमु करण जी ॻाल्हि छो कोन था कनि? ही इन ते बज़िद छो आहिनि? त जेको इन्वॉल्व रहियो आहे, जेकॾहिं हर पार्टी, हर जेको आहे माण्हू आज़ाद आहे, वो इलेक्शन कमीशन में वञी सघे थो, कोर्ट में वञी सघे थो। जेके दावाऊं कनि पिया हू कोर्ट में वञी सघनि था, त हुननि खे पैसा वठण या ॾियण लाइ चयो। पर इन खे ख़तमु थियणु घुरिजे। इहो हिकिड़ो इख़लाक़ी मामिलो आहे। अवां इहो ॻाल्हि सही पिया चओ। लाल साईं, अवां जी इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त इहो अमल ख़तमु थियणु घुरिजे ऐं इन में जेके मुलविस आहिनि उन्हनि खे सज़ाऊं बि हलणु घुरिजे। पर हिकिड़ो ख़्यालु इहो बि आहे त छाकाणि त हाणे PTI जी हुकूमत जे अंदरि, PTI जी पार्टी जे अंदरि ख़ुदि जेके बाग़ी मेंबर्स आहिनि उनजो तादादु तमामु वॾो आहे। 60 जे लॻभॻि तादादु पंजाब में आहे ऐं तक़रीबन अधु खां वधीक जेका KPK जी असेंबली आहे उन में जेका अव्हां जा मेंबर आहिनि उहे अव्हां खां नाराज़ आहिनि, उहे अव्हां जी पॉलिसी खां नाराज़ आहिनि। इन करे अव्हां खे ख़दशो आहे त हिकु तमामु वॾो तूफ़ान उथी सघे थो। इन करे अव्हां चाहियो था पिया त शो ऑफ हैंड्स ज़रिए ई इलेक्शन थिए। हाणे ॿ ॻाल्हि इन जा तव्हांखे ॿ जवाब ॾियां थो। पहिरीं ॻाल्हि, जेका पार्टी हुकूमत में हूंदी आहे हू वधीक कंफर्टेबल हूंदी आहे, वधीक ख़रीदारी बि करे सघे थी, वधीक सीटूं कढे सघे थी, जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ जो प्रोग्राम न आहे। चल ॿी तव्हांजी ॻाल्हि तव्हांजो जेको मफ़रूज़ो आहे, जेका तव्हां हिकिड़ो ग्लूमी पिक्चर जेका तव्हां ॿुधाई आहे, इन खे खणी मञी बि वठूं त छा PDM पाकिस्तान पीपुल्स पार्टी नवाज़ लीग वारा इन जो मक़सदु तयारु आहिनि त ही ख़रीदारी फ़रोख़्त में इन्वॉल्व थींदा? तव्हांजो चवण जो मक़सदु इहो आहे। त ॾिसो, हिन मसइले जो हल जे तरफ़ वञणु घुरिजे। उन लाइ पाकिस्तान तहरीक इंसाफ हिननि खे इंगेज करण जी कोशिशि कई त असेंबली में कॉन्स्टिट्यूशनल बिल अचे। हिननि खां 10 ॾींहं 8 ॾींहं जेको ॻाल्हि ॿोल हली, पर हिन ॻाल्हि ते न आया। जॾहिं असेंबली में इहो बिल पंहिंजो कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 26 अमेंडमेंट जेकॾहिं आई त उते हिननि जो रवैयो इहो हुयो त गवर्नमेंट साइड खे हिननि ॻाल्हाइण ॾियण खां इनकार कयो। हिननि खे बार बार चयो वियो त ही अहम क़ौमी मसइलो आहे, इन ते डिबेट थियणु घुरिजे। ही जेको हिन जी जेका परवरिश हुई, तव्हां ॾिठो ही जूता खणी आया, हिननि स्पीकर जा माइक तोड़िया। ही हर सूरत में पंहिंजी करप्शन लिकाइण लाइ ऐं NRO हासिल करण लाइ हर उन बिल जी, हर उन कानून साज़ी जी मुखालफ़त कनि पिया जेको इमरान खान हिन क़ौम ॾिसो। जेकॾहिं ही तरीक़ा ट्रांसपेरेंट थियंदो त पूरी दुनिया खे मैसेज वेंदो त पाकिस्तान जो सेनेट जेको चूंडिजी आयो आहे उहो ट्रांसपेरेंट ऐं शफ़ाफ़ तरीक़े सां आयो आहे। पर लाल साहब, अव्हांखे त इहा ख़बर हुई त अव्हां जी अक्सरियत कोन्हे, क़ौमी असेंबली में बि कोन्हे, सेनेट में बि कोन्हे। अव्हां वटि जॾहिं अक्सरियत ई कोन्हे त पोइ अव्हां आइन में तरमीम कीअं करे सघंदा? इन लाइ त बहितर हो तव्हां अपोज़िशन सां अहिड़ो माहौल जोड़ियो आहे जो अव्हां इहा तरमीम करे सघो पिया। अव्हां त उन्हनि सां राब्तो ई कोन कयो। बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि आहे, बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि आहे। इन में इहा आइनी तरमीम आणण जा सिर्फ़ 2 मक़सद था। हिकिड़ो त तव्हां जहिड़ा दोस्त मीडिया, पाकिस्तान जो मीडिया, पाकिस्तान जा माण्हू ॾिसनि त पाकिस्तान तहरीक इंसाफ, इमरान खान छा थो चाहे ऐं ही सुप्रीम कोर्ट जेकी लीडरशिप स्टोर आहे हू छा था चाहिनि। जेसिं तव्हां इंगेज करण जी ॻाल्हि कई आहे, असां हुननि खे इंगेज नेब ते बि कयो, हुननि खे इंगेज हिन ते
हिननि ते अमेंडमेंट लाइ बि कयो, पर हुननि जी सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि आहे त जेसि ताईं हुननि जी चोरी माफ़ न थींदी, हुननि खे एनआरओ न मिलंदो, त हू कंहिं बि सूरत में जेको आहे कंहिं बि कानून साज़ी ते गवर्नमेंट सां न कंदा। ठीक है, पर लाल साहब हिकिड़ो तासुर इहो बि आहे त अवां वटि अक्सरियत कोन हुई, अवां तरमीम जो बिल जेको आहे सुप्रीम क़ौमी असेंबली में आंदो, सुप्रीम कोर्ट में फ़ैसिलो, सुप्रीम कोर्ट में केस हले थो पियो, अवां ऑर्डिनेंस जारी करे छॾियो, ऐं उन विच में हिकु ॾींहुं अॻु में इहा वीडियो जेका आहे उहा वीडियो जेका आहे उहा जारी कई आहे, त इन तमामु तर तासुर इहो थो अचे त ॼण सुप्रीम कोर्ट ते असरअंदाज़ थियण लाइ इहे सभु हरबा इस्तेमालु पिया कया वञनि। ॾिसो, जेसिताईं ऑर्डिनेंस जी ॻाल्हि आहे त उहो ऑर्डिनेंस खे सुप्रीम कोर्ट ई चई छॾियो आहे त इहो हुकूमत जो हक़ आहे, उहो आणे सघे थी, ऐं उहो ऑर्डिनेंस तव्हां ॾिसो उन में आहे त जेको सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो ईंदो उन सां मुंसलिक थींदो ऐं ऑर्डिनेंस रद्द थी वेंदो जेकॾहिं सुप्रीम कोर्ट उनजे अगेंस्ट में कोई फ़ैसिलो ॾिए थी। इन तरीक़े सां वरी हिकिड़ो दफ़ो मूंखे नए समझ में ख़बर थी पए त आज़ाद बीजिया जी दावाऊं कंदड़ सभु पीपल्स पार्टी ऐं नवाज़ शरीफ जी पार्टी इन शइ ते छो परेशान थी आहिनि त वीडियो अची वई आहे। वीडियो 10 सालनि खां पोइ अची सघे थी, 5 सालनि खां पोइ अची सघे थी, जंहिं वटि वीडियो हुई कहिड़े टर्म्स कंडीशन ते आई, इहो त ARR जिन आंटी जीअं जेको टीवी चलाईंदी आहे उहो बहितर ॿुधाए सघनि था तव्हांखे। नवां नथा सम्झो त इहा वीडियो असरअंदाज़ न थींदी सुप्रीम कोर्ट ते? ॾिसो, असरअंदाज़ सुप्रीम कोर्ट ते पाकिस्तानी क़ौम जो जनरल ओपिनियन थियणु घुरिजे। पाकिस्तान जी क़ौम छा चाहे थी, पाकिस्तान जी अवाम छा चाहे थी। पाकिस्तान जी अवाम चाहे थी उन्हनि जा नुमाइंदा करप्शन खां फ्री हुजनि, हुननि जा नुमाइंदा जॾहिं सेनेट में अचनि ऐं हू पाकिस्तान जी नुमाइंदगी सिर्फ़ु सेनेट में नथा कनि त मुख़्तलिफ़ कमेटीज़ ठहनि थियूं जेके पूरी दुनिया में वञनि थियूं, त उहे नुमाइंदा जेके MPs खे ख़रीद करे अचनि उन्हनि ते बंदिश लॻणु घुरिजे। इहो पाकिस्तान जी अवाम जी सोच आहे ऐं यकीनी तौर ते जॾहिं हिकिड़ो अवाम या पूरो हिकिड़ो मुल्क या हिकिड़ी क़ौम सोचींदी आहे उन ते सभु उन ते सोचण ते मजबूर थी वेंदा आहिनि। लाल साहब, हिकु काल वीडियो जारी थी आहे, अॼु वज़ीर आज़म पाकिस्तान चयो आहे त जेकॾहिं शो ऑफ हैंड्स ज़रिए इलेक्शन नथियूं थियनि त पोइ अपोज़िशन रोईंदी ज़रूरु। छा इहो अपोज़िशन खे छा हुयो? अपोज़िशन खे सजेशन्स हुई, धमकी हुई, उन छा मैसेज हुयो अपोज़िशन ॾे? तव्हां रोईंदो? असांजो सम्झणु आहे, असांजी इनखे तव्हां इंटरप्रेट इहे करे सघो था। तव्हां पंजाब में ॾिसो, हिन जा मेंबर्स जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं क्यू लीग जे मेंबरनि सां मुलाक़ातूं करे रहिया आहिनि। अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ जायुनि ते पॉसिबिलिटी आहे। ॿ तरीक़नि जी, हिकिड़ो त इहो त हुननि जा पंहिंजा मेंबर हुननि सां गॾु न हुजनि, ऐं नंबर 2 रोइण जी ॻाल्हि इहा आहे त इहो त पूरी क़ौम खे रोअणो पइजी वेंदो जेकॾहिं वरी चोर करप्ट माण्हू जेकॾहिं आहिनि उहे अवामी नुमाइंदा थी अची असेंबलियुनि में ऐं सेनेट में ऐं पाकिस्तान जी पार्लियामेंट में वेंदा। वॾी महिरबानी लाल माली साहब असांखे वक़्तु ॾियण जी। नाज़रीन, अवां PTI जे MNA लाल माली साहब जो तफ़सीली मौक़िफ़ ॿुधो। हिते वठूं था नंढी साई, ऐं साई खां पोइ प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थींदासीं। नाज़रीन, प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भली कार। सिंध में अटे जी क़ीमत ॿियनि सूबनि जी भेट में तमामु महांगी आहे। वफ़ाक़ी हुकूमत इन जो ज़िम्मेवार सिंध हुकूमत खे करार पई ॾिए त सिंध हुकूमत पंहिंजूं पॉलिसियूं शुरू जे ॾींहं खां नाक़स रखियूं आहिनि। उनजे करे हाणे उनजो नुक़सानु सिंध जे शहरनि खे थिए थो पियो। सिंध जेको आहे हिन दफ़े सिंध में कणक जी क्रॉप थी उहा एतिरी हुई जेतिरी असांजी ज़रूरत में हुई, बल्कि ॿियनि सूबनि में का हुई उहा बि तक़रीबन एतिरी हुई। सिंध हुकूमत खे वफ़ाक़ी हुकूमत बार बार चवंदी रही तव्हां पंहिंजी कणक रिलीज़ कयो। सिंध हुकूमत उन में डिले कई। इन जे करे हाणे वफ़ाक़ी हुकूमत मौक़िफ़ रखे त सिंध हुकूमत जी पॉलिसी नाक़स हुई। उनजो नुक़सानु जेको आहे उहो शहरनि खे थी रहियो आहे। इन जो फ़ाइदो न त आबादगारनि खे थी रहियो आहे, न हारियुनि खे थी रहियो आहे, बल्कि उन्हनि सरमाएदारनि खे थी रहियो आहे जिन्हनि इहो अटो ख़रीद कयो ऐं हाणे उहे पंहिंजी मनपसंदि क़ीमतुनि ते शहरनि खे अटो विकिणी रहिया आहिनि। इन जा सबब कहिड़ा आहिनि, बुनियादी मसइलो कहिड़ो आहे ऐं इन जो हाणे हल छा थो निकिरे, इन ते अॼोके प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे ज़ुल्फ़कार यूसुफ़ानी साहब, पाण जनरल सेक्रेटरी आहिनि सिंध आबादगार बोर्ड जा। यूसुफ़ानी साहब, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। महिरबानी साईं। यूसुफ़ानी साहब, सिंध में अटे जी क़ीमत बाक़ी सूबनि खां महांगी आहे। आबादगारनि या हारियुनि खे इन जो त को फ़ाइदो न थींदो हूंदो, शहरनि खे नुक़सानु थिए थो पियो, फ़ाइदो कंहिंजो थो थिए? महिरबानी जी। आबादगारनि त वीचारनि तव्हांखे ख़बर आहे त 1300 रुपया मण जे हिसाब सां पंहिंजी कणक अॻु ई सरकार खे विकिणी छॾी, या प्राइवेट जेके ख़रीदार हुआ, फ्लोर मिलूं हुयूं, ब्लैक मार्केटर्स हुआ, स्मगलर्स हुआ, ॿियनि सूबनि जा बायर्स हुआ, उन्हनि सिंध मां सॼी कणक ख़रीद कई जॾहिं कणक लथी। छो जो आबादगार वटि एतिरी गुंजाइश न हूंदी आहे, न उन वटि इहा कैपेसिटी हूंदी आहे जो उहा कणक रखी सघे। तो 99% आबादगार जेको आहे उन पंहिंजी कणक 1300 रुपए मण जे हिसाब सां, जेको गवर्नमेंट जो अघु हो, बिल्कुलु सिंध में 1350 हो,
बिल्कुलु सॼे पाकिस्तान में 1300 हो, उन सां हुन विकिणी छॾी जी। उन खां पोइ ज़ाहिर ई आहे तव्हांखे ख़बर हूंदी त उथंदे ई इहो कॾहिं कोन थियो आहे जो कणिक लहण खां पोइ फौरन को वॾो बहिरान कर खणे, पर जीअं ई कणिक लही पूरी थी त पूरे पाकिस्तान में हिकिड़ो अटे जो वॾो बहिरान आयो। हुनमें पंजाब बि हो, सॼो पाकिस्तान हो, बलूचिस्तान, सर KPK, सिंध, हर जॻह ते अटे जा रेट वधी विया, कणिक अणलभ थी वई, सभु परेशान थी विया, त क्रॉप ताज़ी लथी आहे। उनजो सबबु छा आहे? हाणे थोरो सम्झण जी ॻाल्हि इहा अथव त ॾिसो ही कणिक जेकी आहे उनजो हिकिड़ो रूटीन इहो आहे त कणिक या जेकी कमोडिटी हूंदी आहे उहा उन पासे मूव कंदी आहे जंहिं पासे हुनखे अघु वधीक मिलंदो आहे। फॉर एग्जाम्पल तव्हांजे पासे वारे मुल्क अफगानिस्तान में 2000 रुपए खां मथे अघु, ईरान में 2000 रुपए खां मथे अघु, हिंदुस्तान जो अघु पाकिस्तान खां वधीक हो, सेंट्रल एशिया सॼो तव्हांजो अफगानिस्तान ईरान सां कनेक्ट थियल आहे, उन्हनि वटि अघु वधीक हुआ। ऐं इंटरनेशनल मार्केट में ओवरऑल जेको कणिक जे इंपोर्ट जो अघु उहो बि असांजे 1300 रुपए जे खां वधीक हो, किथे 1800 हो, किथे 1900 हो, किथे 2000 हो। असां जॾहिं सस्ती कणिक पंहिंजे आबादगारनि खां वठी छॾी त उहे जेके ट्रेड कनि था उन्हनि खे सॼी ॻाल्हि जी ख़बर हुई त हीअ असांखे तमामु सस्ते अघ ते मुल्क मां आबादगार ग़रीब वीचारनि खां असांखे पर यूसुफ़ानी साहब पर यूसुफ़ानी साहब अवां जेका ॻाल्हि पिया कयो त जाॾे रेट महांगो हूंदो आहे कणिक ओॾे मूव कंदी आहे, पर असांखे त असांजे हुकुमराननि इहो ॿुधायो त बॉर्डर सील आहिनि, ॿाहिरि नथी वञे कणिक। सर तव्हांजो हिकिड़ो बॉर्डर अहिड़ो आहे जेको कॾहिं बि सील थी न सघियो आहे। अफगानिस्तान बॉर्डर जी ॻाल्हि पिया कयो। उहा बिल्कुलु उनखे हू चवंदा आहिनि त हीअ असांजो 5 सूबो आहे, हाणे 6 सूबो सम्झो, उहो बॉर्डर तव्हांजो सील नथो थी सघे। अच्छा, उहो सील ऐं ही ॾिसो हिकिड़ी स्मगलिंग जो हिकिड़ो उसूल आहे। हलो यूसुफ़ानी साहब, यूसुफ़ानी साहब इहा ॻाल्हि मनी बि वरितीसूं, यूसुफ़ानी साहब इहा ॻाल्हि मनी बि वरितीसूं त असांजी कणिक अफगानिस्तान में वई, पर सिंध हुकूमत पहिरें ॾींहं ते सूबाई बॉर्डर सील कया, न सिर्फ़ु सूबाई बॉर्डर सील कया बल्कि उन ते ज़िलई बॉर्डर बि सील कया आहिनि। हाणे जेका सूरत हाल आहे त हिते असां जेको अटो ख़रीद कयूं था पिया उहो ॿियनि सूबनि जी भेट में महांगो आहे। उन ते आउं अचां थो, थोरो सो सम्झण जी ज़रूरत आहे। उहा सिर्फ़ु स्मगल कोन थी, उन खां पोइ स्टॉक होल्डर्स पाण वटि स्टॉक कयो, फ्लोर मिल वारनि पाण वटि स्टॉक कयो। सभिनी खे ख़बर हुई त 1300 रुपए जी कणिक आहे, अटो जेको हलंदो उहो इंटरनेशनल मार्केट जे हिसाब सां हलंदो, उहो तव्हांजो लोकल मार्केट जे हिसाब सां कोन हलंदो। ॾिसो अॼु अटे जी क़ीमत छा आहे? अॼु अटे जी क़ीमत जेको इम्पोर्टेड कणिक अचे पई आहे, जेकी स्टॉकर्स वटि पई आहे, उनजो अघु अॼु 2350 रुपए खां मथे आहे क़ीमत। सही, मूंखे ॿुधायो 1300 वारी में 1000 रुपए जी वियो न, त हुननि जा त वारा नियारा थी विया। मरियो केरु? मरियो हिकु तरफ़ आबादगार ऐं ॿिए तरफ़ कंज्यूमर। बिल्कुलु सही। हाणे पंजाब जो जेको तव्हां ॿुधायो पिया त पंजाब छा कयो जो उन्हनि वटि स्टॉक्स असांखां वॾा हुआ ऐं उन्हनि वटि हिकिड़ो जेको उन्हनि खे असांजे मथां एडवांटेज हो जेको सिंध गवर्नमेंट बदकिस्मती सां पाकिस्तान ठहिण खां वठी पहिरें दफ़ा हिकिड़ो बेकार क़िस्म जो इक़दाम कयो, उहो इहो क़दम खयो त लास्ट ईयर सिंध गवर्नमेंट हिकु बोरी बि ख़रीद कोन कई। त बाबा असांजे गोडाउन में पई, अरे बाबा तव्हांजे गोडाउन में चोरी आहे, तव्हांजे गोडाउन मां कुआ खाइनि था ऐं साल खां पोइ उनजी जेकी क्वालिटी आहे उहा डिटोरिएट थींदी, शॉर्टेज ईंदी, तव्हां उन ते कीअं था रिलाए करे सघो? उहो हिकिड़ो साल आबादगारनि खां हिकु बोरी ख़रीद कोन कई वई लास्ट ईयर। हिन साल इहो 13 लख 14 लख जेको बि टन हो मिलियन टन उहो कणिक ख़रीद कई वई। उहा एतिरी ज़्यादा कोन हुई जो हुनखे शुरू खां वठी रिलीज़ करे सघनि। जेको सिंध गवर्नमेंट लेट कयो पियो उहो इन करे कयो पियो जो सिंध गवर्नमेंट खे ख़बर हुई त असां अगरि जून जुलाई में अगस्त में रिलीज़ करे छॾी त पोइ असां वटि वरी वॾो बहिरान ईंदो। आख़िर में हुननि पंहिंजे हिसाब सां इहो सोचियो त हाणे असीं ओॾी महिल रिलीज़ करियूं जेतिरी हाणे कणिक पई आहे, हुननि खे आख़िरी महीननि में रिलीज़ करियूं जॾहिं वॾो बहिरान चढ़ियो शक। पर पंजाब वटि कणिक वधीक हुई। यूसुफ़ानी साहब हिकु त सिंध हुकूमत गुज़िरियल साल कणिक ख़रीद कोन कई ऐं ॿियो हिन साल हुननि कणिक रिलीज़ कोन कई। हाणे रेट वधी विया आहिनि, सिंध में जेको अटे जो रेट आहे उहो ॿियनि सूबनि जी भेट में मथे आहे, हिनखे घटि कीअं कजे? हुकूमत कहिड़ा हरबा इस्तेमालु करे? सर घटि करण जो को चॉइस चांस कोन्हे हिन वक़्तु। छो मूं फ्लोर मिल वारनि सां ॻाल्हायो, उन्हनि खे जेकी कणिक मिली, हाणे फर्ज़ में हिकिड़ी चकी आहे, उनखे हिकिड़े पथर ते उनखे 6 बोरियूं मिलनि पियूं, जॾहिं त हू ॾींहं में 12 कलाक हलाए त हू 26 बोरियूं क्रश करे सघे थो। त 20 बोरियूं त हुनखे लामुआला ॿाहिरां वठणियूं थियूं पइनि। ठीकु आहे, जॾहिं हू ॿाहिरां वठो 6 बोरियूं मिलियूं हुनखे सपोज 1350 या 1400 रुपए जे अघ जे हिसाब सां, ऐं जेकियूं 20 बोरियूं हुन वरितियूं उहे वरितियूं 2300 रुपए जे हिसाब सां। त हू कीअं अटो सस्तो विकिणंदो? अटो सस्तो विकिणण जो हुन चॉइस कोन्हे। चॉइस तॾहिं आहे जॾहिं सिंध गवर्नमेंट
जेतिरी फ्लोर मिलनि ऐं चक्कियुनि वारनि जी गुंजाइश आहे क्रशिंग पीअण जी, ओतिरी हुननि खे कणिक सप्लाई करे, ओतिरी न त हुनजी 70% सप्लाई करे, पर अगरि हुनजो 20% सप्लाई कंदी त अघु किरी न सघंदो। पंजाब वटि हिन वक़्तु अघु जो किरण जो अघु घटि हुजण जो सबबु इहो ई आहे त उन्हनि वटि कणिक जा स्टॉक्स पाकिस्तान खां वधीक आहिनि। उन्हनि कणिक स्टॉक कई प्लस इम्पोर्टेड कणिक बि घुराए करे हुननि पंहिंजे इलाइक़े में कणिक जो जेको मिलूं आहिनि उन्हनि खे बराबरि कणिक ॾिनी आहे, कोटा ॾिनो आहे, जंहिंजे करे भले अगरि इम्पोर्टेड कणिक उहो मिक्स बि कनि पिया तॾहिं बि उन्हनि वटि अॼु अघु जेको आहे। युसवाणी साहब, छा सिंध हुकूमत हाणे इम्पोर्टेड कणिक ख़रीद नथी करे सघे, इहो फार्मूलो अप्लाई नथो थी सघे? न, इम्पोर्टेड कणिक घणो करे प्राइवेट पार्टी ख़रीद कई आहे। उहा ज़रूरी इन करे जो सिंध में अगरि पाकिस्तान में कणिक घटि थी पवे जेकी असां वटि पूरी स्मगल थी वई आहे। युसवाणी साहब, अवां चओ पिया त हाणे अटे जो रेट घटि थियण जो को चांस कोन्हे। मूंखे नथो लॻे छो जो कणिक अगरि गोडाउननि में ई कोन्हे, अगरि अॼु महीने में अगरि हू लख जी जॻह ते 2 लख बोरियूं रिलीज़ कंदा त अॻे महीने में छा कंदा? अवाम खे इहो अज़ाब भोगणो पवंदो। वॾी महिरबानी ज़ुल्फ़िकार युसवाणी साहब असांजे वक़्तु जी नाज़रीन। अवां सिंधाबाद गोल्ड बोर्ड जे जनरल सेक्रेटरी जी ॻाल्हि ॿुधी। उन्हनि चवणो आहे त सिंध हुकूमत गुज़िरियल साल हिते कणिक ख़रीद कोन कई। ॿियो, हिन साल सिंध हुकूमत खे इहो ख़दशो हुयो त अगरि हुन जल्दी कणिक रिलीज़ कई त पोइ डिसंबर ऐं जनवरी में वॾो बहिरान पैदा थी सघे थो। इन करे डिसंबर ऐं जनवरी जो बहिरान पैदा न करण ख़दशनि जे करे रिलीज़ न थी। ऐं हाणे जेको आहे पंजाब ऐं ॿियनि सूबनि में उन्हनि हिकु त कणिक एक्सपोर्ट कई ऐं ॿियो वरी उन्हनि स्टॉक बि कई ऐं टियों वरी उन्हनि कणिक जेका इम्पोर्ट कई आहे उनजे करे हुते स्टॉक तमामु घणो आहे। उते इन करे रेट बि घटि आहिनि। सिंध हुकूमत वटि स्टॉक महदूद आहे, इन करे रेट मथे आहिनि। ऐं का ॿी जेका युसवाणी साहब ॻाल्हि कई त हाणे को चांस कोन्हे जेको रेट हाणे वधी वियो आहे अटे जो उहो घटि थी सघे। अवाम खे इहो अज़ाब भोगणो पवंदो। हुकुमराननि जी नाक़स पॉलिसी जे करे अज़ाब अवाम खे भोगणो पवंदो। हाणे ॾिसणो इहो आहे त अवाम इन अज़ाब खे कीअं थो भोगे, हुकुमरान इन अवाम खे अज़ाब कढण में कहिड़ा हरबा इस्तेमालु कनि था पिया। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। असद ममताज़ खे ॾींदा इजाज़त। अला भाई।